थो जज्बात में, हर कदम धोको ही धोको मिले थो जज्बात में। इंसान मट जी थो बने पहाड़ पर हिक रात में, जज्बात 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 जज्बात। कंहिं बेसुरे राॻीअ जो तरानो संगीत खां सेवा जो छेड़ियो आहे, ॿुधणो बि पाण खे पियो आहे। शिराज, मां त चवां थी त फरज़ाना सां सच ॻाल्हायूं, सभु कुझु ॿुधायूं। छा ॿुधाईंदो मूंखे? ॿुधायो। ठीकु आहे ॿुधा, पर हाँ दिलि न दुखाइजांइ, शादी लाइ आमादा न थींदसि, बाक़ी तुंहिंजो हुकम। सीरत, तूं आकाश सां ठा कर। अनम, हिन टाइम ते कंहिं मनूफ़ जो नालो खयो अथई? इहे त ॻाल्हियूं न कयो, मुंहिंजी दिलि निराश थी थिए। पुट, हीअ रस्म परवरदिगार जी आहे, जंहिं ते हर कंहिंखे हलणो आहे। शानू, तू मुंहिंजो दोस्त आहीं, मुंहिंजो जिगरी दोस्त आहीं, पर असांजी एतिरी हैसियत न आहे जो तोखे बचाए सघूं। अरे रईस शिराज खान तमामु वॾो माण्हू आहे। रईस शिराज खान वॾो माण्हू हूंदो, पर शानूअ जे दिमाग़ खां वॾो न हूंदो। अर्ज़ु इहो आहे त मां तव्हां ॿिन्हिनि जो झेड़ो ख़तमु कराइण लाइ हिते आई आहियां। जे सुलह जी ॻाल्हि आहे त मूंखे को बि एतिराज़ न आहे। अनम, ॿुधाए छा करिणो आहे? बसि मुंहिंजे ख़ातिर अवां सीरत खां ॿाहूं ॿधे माफ़ी घुरियो, दुश्मनी ख़तमु। वाह अनम वाह। हर कदम धोको ही धोको मिले थो जज्बात में, हर कदम धोको ही धोको मिले थो जज्बात में। यार मां तो उनके ॾाढो समझायो आहे, खोड़ समझायो तो मां, पर हू पंहिंजी अरदाई ते बीठो आहे। यार काॾूं जी झार काॾूं जी झिरकी, हुन वञी पंहिंजो बसेरो वसायो ऐं ही वरी यार। छा चवां, कुछ समझे ही नथो। भला सायरा हुन जी ज़ाल आहे छा जो एतिरो परेशान आहे? यार भला तव्हां हिन मौज़ूअ खे वरितो छो? मुंहिंजो मसइलो आहे, तव्हांखे उणितुण छो लॻी आहे? जेको थींदो, जेको नुक़सानु थींदो मुंहिंजो थींदो न। तव्हां परेशान न थियो हिन ॻाल्हि जे करे। असां हिन लाइ परेशान आहियूं छो जो तूं असांजा दोस्त आहीं। शानू, दुनिया में सभिनी रिश्तनि खां वधीक दोस्तीअ जो रिश्तो हूंदो आहे। असां तोखे इन जे लाइ था सम्झायूं त जीअं तोखे का तकलीफ़ न अचे। इहे हरकतूं तोखे हाणे नथियूं सुहनि। यार मां चरियो न आहियां, सम्झां थो, सभु सम्झां थो। हिन खां अॻु में ई घणी छोकिरियूं आयूं ऐं वयूं, पर सायरा जेको ख़तम में मूंखे हरामी ॿार चई विया न, हुनजो मूंखे दिलि में खंजर लॻल आहे। यार तो बि त हुनजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। अलाए किथां घर घाट छॾी आई, न घर जी रही न माइटनि जी। तोखे सीने में खंजर लॻल आहे ऐं उन जेके रिश्ता छॾिया, पंहिंजा मिट माइट, किथां जी न रही, उनजी पेशानीअ ते दाग लॻो, उहो कंहिंजे खाते में आहे। त पोइ छो थियूं फेसबुक ते मोहबत जा नाता जोड़नि? हा, इहो शरीफ़ छोकिरनि जो वड़ा त परायनि छोकिरनि सां नीअ जा नाता जोड़नि, पंहिंजे पीउ माउ खे छॾे ऐं परायनि छोकिरनि जे चकर में लॻनि। हा ॿुधाए। ठहियो ठहियो, हाणे थधो थी, अमीर खे 100 रुपयो ॾे, चांहि वठी अचे। बस था ॾियूं, बिस्कुट बि वठी अचे, मसलो आहे। सीरत, मां रुॻो तुंहिंजो भाउ न, पर हिक पीउ जी हैसियत बि रखां थो। मां तोसां जेतिरी मोहबत कंदो आहियां, शायदि तोखे उनजो अंदाज़ो न आहे। हा अदा साईं, मां सभु कुझु महसूसु कयां थी। असां गॾिजी हिकु फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? ॿुधायो। सीरत, तुंहिंजो यूनिवर्सिटी जो ही आख़िरी साल आहे। हा अदा साईं। सीरत, मसलो इहो आहे त असां हाणे तुंहिंजी शादी था कराइण चाहियूं। शादी? ऐं मां? भेण, शादी को ऐब न आहे,
इहो तो औरत जो हक़ आहे। मूं त इहो सोचियो बि न आहे त मां शादी कंदसि। ऐं हिन ॻाल्हि खां मूंखे नफ़रत आहे। सीरत कुछ भी हुजे, आखिर तोखे शादी करणी आहे। माँ पीउ जे घर में न्याणी केतिरो अरसो रहंदी। इन खां सवाइ ज़िंदगी बि त अधूरी आहे। शादी खां सवाइ औरत कुझु बि नाहे भेण। पर तव्हां सभई मूं ते हिन ॻाल्हि लाइ ज़ोर छो रखी रहिया आहियो? तव्हां सभु मुंहिंजी पर्सनल लाइफ में इंटरफेयर छो था कयो? भेण सीरत, तूं जवान थी चुकी आहे। हाणे इहा ॻाल्हि त क्लियर आहे त तोखे शादी करणी आहे। यार छो थी हरू भरू हिन ॻाल्हि ते तूं ज़िद करी? वॾा चवनि था त तूं हा कर न। पोइ तूं वञी शादी कर। अद सां मां अहिड़ो को बि फ़ैसिलो फ़िलहाल नाहे कयो। ॾिठव केतिरी जज़्बाती आहे। हिन खे आहे कंहिंजी परवाह? सीरत सां केर बि न ॻाल्हाए। हुनखे मां सम्झाईंदुसि। सायरा, सायरा, तोखे कीअं थो विसारे सघां? तो जो लिखियल खत तोखे मुंहं ते पढ़ी ॿुधाईंदुसि ऐं हिन जो जवाब बि ॾींदुसि। मतां तूं सम्झे त शानूअ तोखे बुलाए छॾियो। मां मिंटनि ॾींहंनि जे अंदरि तुंहिंजो महिमान थींदुसि ऐं मूंखे ॾिसी तुंहिंजी ज़बान ते तालो लॻी वेंदो। ऐं इहो तालो मुंहिंजो जवाब हूंदो। अनकरीब जल्दी, तमामु जल्द, तमामु जल्द। सीरत, मसलो इहो आहे त असां हाणे तुंहिंजी शादी था कराइण चाहियूं। सीरत कुछ भी हुजे, आखिर तोखे शादी करणी आहे। माँ पीउ जे घर में न्याणी केतिरो अरसो रहंदी। सीरत, वरी छा पई सोची? अथई छा मन में का हरकत? न कुझु न। जॾहिं तूं चुप हूंदी आहे, अखियूं चिंबंदी आहे, हुन में का न का शरारत ज़रूर हूंदी आहे। तूं बि अजीब क़िस्म जी छोकिरी आहे अनम। छा मां इहे ई सोचींदी आहियां छा? सीरत, एक ॻाल्हि चवां? चओ। सीरत, अदा शिराज खे शादी खां जवाबु ॾेई तो हुनजी दिलि आज़ारी कई आहे। भाभी फरज़ाना खे बि तो ॾोखारो कयो आहे। बस हाणे बस, घणो दिमाग़ ख़राब न कर। मूंखे शादीअ खां नफ़रत आहे। तूं त मूंसां हूंदी आहीं न। कंहिं बि छोकिरे खे मां इन महिल ताईं लाइक कयो आहे? सीरत, उहो त आहे, इन करे तुंहिंजी दिलि पत्थर जी आहे। मुंहिंजी दिलि पत्थर जी न आहे अनम। 100% हिन दुनिया में धोखो, फ़रेब ऐं दगा आहे। सोचां थी त ही कहिड़ो रिश्तो आहे जेको अजनबी इंसान जी जुड़ियल आहे। तूं केरु ऐं मां केरु? हिन खे ई त दिलि जो रिश्तो चवंदा आहिनि सायरा। असां ॿिन्ही पंहिंजनि एहसासनि खे कॾहिं बि मजरू नाहे कयो। वक़्त जी अंधारी आहे, सा गुज़री वेंदी। शिराज कमरे में ना है। ही केॾां वियो? पहिरियां त हिन टाइम कॾहिं बि नाहे निकितो। किथे आहे? अरे ॾिसो, ख़र्च तो घणो पए, ख़र्च चुरा। असां सभु तुंहिंजा ई दोस्त आहियूं ऐं तूं असांजो वॾो आहीं। ऐं इहे ॿार त वॾनि ते हूंदा आहिनि। चङो चङो, हाणे इहा ज्वारनि वारी ॿोली छॾियो। हर कदम धोको ही धोको मिले थो जज्बात में। हर कदम धोको ही धोको मिले थो जज्बात में। माण्हू
कहिड़ी ज़िंदगी आहे प्यार ऐं मुड़ुस जी मौजूदगी में एतिरी बेवसी जो पंहिंजे दिल जो दास्तान भी कंहिंसां ओरे नथी सघां। गॾु रही भी मोहब्बत जो इज़हार न करण इहा ई दिल लगी हूंदी आहे पर मां मायूस न आहियां। साहिरा ज़रूरी न आहे त असां पंहिंजे मिलाप खे प्यार जो नालो सोचां थी त ही कहिड़ो रिश्तो आहे जेको अजनबी इंसान जीअं जुड़ियल आहे। तूं केरु ऐं मां केरु। हिन खे ई त दिल जो रिश्तो चवंदा आहिनि साहिरा। असां ॿिन्ही पंहिंजनि एहसासनि खे कॾहिं बि मजरू न आहे कयो। वक़्त जी अंधारी आहे सा गुज़री वेंदी ऐं पोइ हिक ॿिए खे ॾिसी गले मिलंदासीं। इहो दिल खे दिलासो आहे जंहिंखे धोखो चवंदा आहिनि। जंहिंखे पंहिंजे भरोसे ते शक हूंदो आहे उहो ई अहिड़ी ॻाल्हि करे सघे थो। हूं त पंहिंजे दिल जे दायरे में तुंहिंजे नाव जो घर ॾेई छॾियो। साहिरा हिन खां वधीक मां छा चवां। मुंहिंजो ईमान एतिरो कचो न आहे शिराज़ जो तो मथां ज़रे जो बि शक कयां। बस क़िस्मत जी लकीरनि खे पई मयारूं ॾियां। कंहिंखे मयारूं न ॾे साहिरा, न त मां इहो सम्झंदुसि त तुंहिंजो मूं मथां को एतबार न। पर मां त तोसां गॾु आहियां। तुंहिंजो सहारो ई त आहे, न त मां त कुझु बि न आहियां। शिराज कमरे में ना है। ही केॾां वियो? पहिरियां त हिन टाइम कॾहिं बि नाहे निकितो। किथे आहे? मूंखे सायरा जे लाइ ईअं सोचणु न घुरिजे, पर छा कजे जॾहिं दिलि बेईमान थिए त शक जनम वठंदो आहे। पर शिराज हिन वक़्तु वियो केॾां? अदी फरज़ाना छा कजे, शिराज मुंहिंजो बि मुड़ुसु आहे। शुक्र आहे, मां त अलाए छा पई सोचां। ज़िंदगी कॾहिं कॾहिं मोहब्बत चोरीअ कराईंदी आहे। मां छा कयां, मजबूरी बि आहे त ज़रूरी बि आहे। आई एम सॉरी फरज़ाना। अरे तव्हां ॿई रीति घुमंदा था तूं? ताज़ो त चढ़ायो आहे तव्हांखे, छा थियो अथव? पर तूं केॾां पियो वञी? यार मां इहो जेका तव्हां चटी हणाई आहे न, हाणे हिन जी त पूरत कयूं न। पाण वारो यार आहे जेको इहो जमादार, हिनखे हाणे थोरी शॉपिंग वग़ैरह कराईंदुमि, सेटिंग में अची वेंदो। माना त शॉपिंग करणु पियो वञी? अदा थोरो बि त वॾो थियल आहे न,
बाक़ी तव्हां यारनि जा हाल त ठठी न लॻा पिया आहिनि। अड़े ॾिसो ख़र्च थो घणो पए, ख़र्च चुरा। असां सभु तुंहिंजा ई दोस्त आहियूं ऐं तूं असांजो वॾो आहीं। ऐं इहे ॿार त वॾनि ते हूंदा आहिनि। चङो चङो, हाणे इहा ज्वारियुनि वारी ॿोली छॾियो। अड़े चमचागिरीअ खे छॾियो, सुधरो कुझाणे सुधरो। ऐं तूं साध आहीं, वॾो ज्वारी टिकरी हलाइण वारो आहीं। अड़े इहा टिकरी हाणे असां बंदि कई आहे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायांव थो, त जेकी शॉपिंग करणु वञा थो न, सभिनी खां इहे अधु पैसा वठंदोमांव, न सम्झई? वरी न त अहिड़ो सटको कढाईंदो यादि कंदव, न सम्झो? यार असां वटि आहे छा, कागज़ चबाड़े पिया खाऊं। अड़े त पोइ डिग बि ओतिरी कंदा अचो न। तव्हांखे ख़बर आहे त मां केतिरो ख़र्चु करण वारो आहियां? 20,000। इहे ई त तुंहिंजूं ॻाल्हियूं असांखे वणंदियूं आहिनि, ख़ासि तौरु तुंहिंजी सखावत। जुआरी हूंदा ई सखी आहिनि मुंहिंजा दोस्तो। हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां हेॾो ॿार न निकिरो, वरी न को करे अंदरि ताज़ो त तव्हांखे छॾायो आहे। मां वञा थोरो हिन सूबेदार लाइ शॉपिंग वापिंग कयां, हिननि खे सेट करिणो पवंदो आहे, वरी करे वञनि चालान, सम्झो था? तेसि ताईं न निकिरजो काॾे बि, हलां थो मां बि हाणे। ही वटि चाबियूं, चाचा के सेफ मां पैसा आणे ॾे। साइण मां? हा तूं। मां कहिड़े क़िस्म जी माउ आहियां जो सायरा खे माफ़ बि नथी करे सघां? मुंहिंजा रब, तूं मूंखे माफ़ कर। मुंहिंजी सायरा जिथे बि हुजे, शाला ख़ुशि हुजे। इहो पिनण जो तरीक़ो आहे? शर्म नथो अचे फ़क़ीर तोखे? पंहिंजो कूड़ो नाटक बंदि कर ऐं उथी था। मुंहिंजी अमर, मां सच थो चवां। हर कदम धोखो ही धोखो मिले तो जज्बात में। हर कदम धोखो ही धोखो मिले तो जज्बात में। साइण जो ख़ैर हुजे। ख़ुश हुजो बाबा। ॾियो ख़बर। जीजा, मूंखे कुझु ज़रूरत आहे, पैसनि लाइ आयो आहियां। हा चाचा, ॿुधायो घणनि पैसनि जी ज़रूरत आहे? साइण बसि 5,000 जी घुर्ज आहे। सायरा? जी साइण। ही वटि चाबियूं, चाचा के सेफ मां पैसा आणे ॾे। साइण मां? हा तूं। साइण, मुंहिंजी भेण जी नंढड़ी सोनीअ जी तबियत ख़राबु आहे, उन लाइ इहा पैसनि जी ज़रूरत पई। का ॻाल्हि न आहे चाचा, वधीक ज़रूरत पवे त ॿुधाइजो। हा साइण। चाचा ही वठो पैसा। साइण, रब अव्हांखे वधाईंदो। चङो, मां हाणे हलां थो। साइण ही वठो चाबियूं। सायरा, ही चाबियूं अॼु खां तो वटि हूंदियूं। पर साइण ही त। सायरा, जंहिं औरत जे अख़लाक़ में ईमान ऐं सचाई हुजे, हुन सां का बि ॻाल्हि नाहे रखबी। हाणे ही सॼी ज़िंदगी तो वटि हूंदी। साइण, अव्हांजो मूं ते एतिरो भरोसो। मां त हिकु परदेसन आहियां। तव्हांखे त इहा बि ख़बर नाहे त मां केरु आहियां ऐं किथां जी आहियां। तूं असांजी आहीं, बसि इहा ई ख़बर। फज़ीला, तुझी ममता एॾी पत्थर छो आहे? सायरा बि त तुझी धीउ आहे। तलवार सां पाणी अलॻि नाहे थींदो। छो पंहिंजी धीउ लाइ एॾो ज़ंग रखियो अथई? जेकॾहिं हुन खां ग़लती थी आहे त तूं त माउ आहीं। दुआ जो घर तोखां शुरू थींदो आहे ऐं तोते ई ख़तमु थींदो आहे। मां कहिड़े क़िस्म जी माउ आहियां
जो सायरा खे माफ़ भी नथी करे सघां। मुंहिंजा रब तूं मूंखे माफ़ कर। मुंहिंजी सायरा जिथे भी हुजे शाला ख़ुशि हुजे। मां छा ॾिसी रहियो आहियां? किथे मुंहिंजूं अखियूं धोखो त नथियूं खाइनि? हमीद पुट, मुंहिंजे अॻियां मुंहिंजी सायरा जी तस्वीर रख, मां हुन मां सिकियल आहियां। शुक्र आहे मुंहिंजा मालिक जो मुंहिंजी अमड़ पंहिंजी सायरा खे यादि कयो। पुट, मां ग़लति हुयसि। तूं भाउ थी भेण लाइ एतिरी मोहबत ऐं शफ़क़त रखें थो। मां त माउ आहियां, पोइ मूं छो धीअ लाइ एतिरी दिलि में नफ़रत रखी? न अम्मी, मां ॼाणा थो तव्हां दिलि सां नफ़रत नाहे कई, पर इहो तव्हांजो भेण सायरा जे लाइ प्यारु आहे। हा पुट, मां सायरा सां पंहिंजे साह खां वधीक मोहबत कंदी आहियां, छो त नियाणियूं तमामु घणी मिठियूं आहिनि। खुदा जे वास्ते पुट मूंखे बचायो, मां मरी वियुसि, मुंहिंजा बच्चा यतीम थी वेंदा। खुदा जे वास्ते मूंखे बचायो। इहो पिनण जो तरीक़ो आहे? शर्म नथो अचे फ़कीर तोखे? पंहिंजो कूड़ो नाटक बंदि कर ऐं उथी था। मुंहिंजी अमड़, मां सच थो चवां, मूं में किरनाए कयो। खुदा रा मूंखे बचायो, मुंहिंजा बच्चा यतीम थी वेंदा। ॾिसे छा थो? उथी तो टर। खबरदार! हर कदम धोखो ही धोखो मिले तो जज्बात में। हर कदम धोखो ही धोखो मिले तो जज्बात में। बस सनम, मूंखे वधीक न चइजे। तूं हिते बि मां अचां थी। फकीर बेहोश थी वियो आहे। मदद कयो असांजी। मदद कयो असांजी। फकीर बेहोश थी वियो। अदा आकाश छा थियो आहे? जहिड़ो थियो आहे छा? अदा वो ॻाल्हि त कर, थियो छा आहे? अदा मूंखे जल्दी 1 लाख रुपया घुर्जे।